अस्सलाम वालेकुम नाज़रीन, AK सिंध न्यूज़ में ख़बरों अपडेट जो सिलसिलो जारी है। नवाब शाह का ख़बर शामिल कंदा हलूं तो नवाब शाह भरसां लांढी स्टाप वटि रिंद बिरादरी में झेड़ो थी पियो, जंहिंमें अब्दुल्ला रिंद, हनीफ़ रिंद, रहमतुल्लाह रिंद शदीद ज़ख़्मी थी पिया, जिन खे फौरी तौर PMC अस्पताल नवाब शाह दाख़िल कियो वियो आहे। उन मौक़े ते ज़ख़्मियुनि जे वारसनि चयो आहे त 3 ॾींहं अॻु शरबत ख़ान रिंद, कारू रिंद ऐं ॿियनि मोटरसाइकिल फुरण जी कोशिशि कई हुई। मज़ाहिमत ते हू भॼी विया हुआ। उन्हनि वरी अॼु कोशिशि कई, जंहिं ते झेड़ो थी पियो। उन्हनि असांजे माण्हुनि ते लठियुनि ऐं कुहाड़ियुनि जा वार करे उन्हनि खे शदीद ज़ख़्मी कयो आहे, जॾहिं त फुर कंदड़ फ़रार थी विया आहिनि। उन्हनि SSP नवाब शाह खां मुतालबो कयो आहे त ॾोहारियुनि खे गिरफ़्तार कयो वञे। नवाब शाह का ख़बर शामिल कंदा हलूं तो नवाब शाह मां AK सिंध न्यूज़ जो रिपोर्टर तालिब हुसैन रिंद जे रिपोर्ट मुताबिक़ नवाब शाह भरसां लांढी स्टाप वटि रिंद बिरादरी में झेड़ो थी पियो, जंहिंमें अब्दुल्ला रिंद, मोहम्मद हनीफ़ रिंद, रहमतुल्लाह रिंद शदीद ज़ख़्मी थी पिया, जिन खे फौरी तौर PMC अस्पताल नवाब शाह दाख़िल कियो आहे। उन मौक़े ते ज़ख़्मियुनि जे वारसनि चयो आहे त 3 ॾींहं अॻु शरबत ख़ान रिंद, कारू रिंद ऐं ॿियनि मोटरसाइकिल फुरण जी कोशिशि कई हुई। मज़ाहिमत ते हू भॼी विया। अॼु वरी उन्हनि कोशिशि कई, जंहिं ते झेड़ो थी पियो आहे। उन्हनि असांजे माण्हुनि ते लठियुनि ऐं कुहाड़ियुनि जा वार करे शदीद ज़ख़्मी कयो आहे, जॾहिं त फुर कंदड़ फ़रार थी विया आहिनि। उन्हनि SSP नवाब शाह खां मुतालबो कयो आहे त ॾोहारियुनि खे गिरफ़्तार करे सख़्तु सज़ा ॾिनी वञे।